दोस्तों आऊं निसार अली हिन वक्त आऊं वही रहियो आहियां सिंध जे बेताज यकर चपी जो मालिक जलाल चांदी जो ॻोठ। तो तक़रीबन पहुचण वारो आहियां ऐं थोरो ई परे आहे ऐं आऊं तव्हांखे ॾेखारियां थो त जलाल चांदी जो शहर या ॻोठ कहिड़ो आहे। त दोस्तों हलूं था उन बुधदा पीरी एडो दर्द न दे कड़ी कावड़ थई गल साफ तक। दोस्तों वही रहियो हुअसि जलाल चांदी जे ॻोठ में। सो हिते ही ख़ूबसूरत नज़ारो आहे। हिकु वाह आहे जिते बिल्कुलु भी पाणी वञी रहियो आहे ऐं तमामु बहितरीन नज़ारा आहिनि हिते। तव्हां ॾिसी सघो था ही ऐं आउं तव्हांखे ॾेखारियां थो। दोस्तों ही आहे शाख जो नज़ारो। तव्हां ॾिसी सघो था शाख जो नज़ारो तमामु ई वणंदड़ नज़ारो आहे ऐं तमामु घणो हिते जेको पाणी आहे ऐं हिते तमामु घणो गोड़ लॻो पियो आहे। हीअ ॾिसी सघो था तव्हां उताक ते जिते साणसि फर्ज़ंद हूंदा त हल त उन्हनि सां मिली अचूं। दोस्तों फाइनली असीं पहुची वियासीं मरहूम जलाल चांदी जी उताक ते। सो आऊं तव्हांखे ॾेखारियां थो उन्हनि जी उताक। दोस्तों हिन वक़्तु असीं वञी रहिया आहियूं मरहूम जलाल चांदी जी आख़िरी आराम घाट। हिते अलम पाक भी लॻल आहे। दोस्तों ही आहे मरहूम जलाल चांदी जी आख़िरी आराम घाट। मरहूम जलाल चांदी जी उताक भी ॾिठी ऐं तव्हां उनजी आराम गाह भी ॾिठी ऐं हाणे ॾियो इजाज़त ऐं मिलंदासीं हिकु नई वीडियो में। तेसिताईं ॾियो इजाज़त।